चैट जीपीटी खे प्रॉम्प्ट ॾींदासीं, प्रॉम्प्ट हितां कॉपी करे वठंदासीं। दोस्तों, यूट्यूब ते कमु करण खां पहिरियों ई तव्हांखे थंबनेल ठाहिणु ज़रूरु अचणु घुरिजे, न त तव्हां कामयाबु न थींदा। प्रॉम्प्ट कॉपी करे ऐं पोइ असां हलंदासीं उन खां पोइ गूगल ते लिखंदासीं गूगल जेमिनाई खां पाण ठहिराईंदासीं पिक्चर। तव्हांखे आसान तरीक़ो पियो ॿुधायां यूट्यूब जो थंबनेल ठाहिण जो, सफ़ा आसान तरीक़ो। ठीकु आहे, तव्हां जेको प्रॉम्प्ट चैट जीपीटी खां ठहिरायो आहे उहो तव्हां हिते पेस्ट करे छॾियो। पेस्ट करण खां पोइ तव्हां हिन तीर जे निशान ते दॿायो, थोरी देरि लॻंदी ऐं तस्वीर तव्हांजी ठही ईंदी। तस्वीर ठहे वञे उन खां पोइ पाण उन जो थंबनेल ठाहींदासीं। ऐं वरी बि तव्हांखे ॿुधायां थो त यूट्यूब ते कमु करिणो आहे त तव्हांखे थंबनेल ठाहिणु ज़रूरु अचणु घुरिजे, ऐं तव्हांखे तमामु आसान तरीक़े सां थंबनेल ठाहिणु सेखारे रहियो आहियां। ठीकु आहे, हीअ तव्हां ॾिसो जेको पाण प्रॉम्प्ट ॾिनो होसीं हिकिड़े ॻोठ जो, त उन हिसाब सां तव्हां कंहिं बि क़िस्म जो ठाहे सघो था। ठीकु आहे, उन खां पोइ तव्हां वेंदा पिक्सआर्ट में, प्लस वारे आइकन खे दॿायो। ॾिसो न, तव्हांखे तमामु आसान तरीक़े सां सम्झाए रहियो आहियां। अगरि तव्हांखे सम्झ में न अचे त वीडियो खे रोके बि ॾिसी सघो था। ठीकु आहे, एडिट ऑन इमेज आर वीडियो, इन ते क्लिक कंदा। इन ते क्लिक करण खां पोइ पाण जेका तस्वीर ठहिराई हुई उहा खणंदासीं हिन एडिटर में। उहा तस्वीर अचे वई, हाणे हिन तस्वीर खे क्रॉप कंदासीं। क्रॉप वारो ऑप्शन अचे इहो, हेॾा 16:9 इन खे ओके कंदासीं। हाणे तस्वीर जिते छो त मथां पाण खे टाइटल लॻाइणो आहे, थंबनेल टाइटल, उन जे करे मथां कुझु जॻह वधीक छॾणु घुरिजे। उन खां पोइ टेक्स्ट में हली वियासीं। ॾिसो, तमामु आसान तरीक़े सां तव्हांखे सम्झाए रहियो आहियां। ठीकु आहे, टेक्स्ट में तव्हां कुझु बि लिखी सघो था, जंहिं बि तरीक़े जो तव्हांजो चैनल हुजे उहो तव्हां कुझु बि लिखी सघो था। जीअं हिते आउं उर्दूअ में लिखां थो, सिंधीअ में पाण लिखी सघूं था। ठीकु आहे, तव्हां लिखां थो पाकिस्तान का खुशहाल गांव। हीअ सिर्फ़ु तव्हांखे सम्झाइण लाइ ॿुधाए रहियो आहियां, तमामु आसान आहे। ठीकु आहे, हीअ अची वियो। उन खां पोइ तव्हां हिन जो फॉन्ट चेंज कंदा। फॉन्ट कीअं खणबा आहिनि, अगरि तव्हांखे सम्झ में नथी अचे त ज़रूरु कमेंट्स कजो, तव्हांखे ॿुधाईंदुसि। सफ़ा आसान आहे, हे ॾिसी सघो था। हिन खे मथे साइड ते करे रखंदासीं। हिन जो पोयां बैकग्राउंड चेंज कंदासीं त जीअं हीअ साफ़ु सुथिरो ऐं नज़र में सही तरीक़े सां अचे। कारो ॻाढ़ो जेको बि तव्हांखे पसंदि अचे, फ़र्ज़ु कयो हीअ लॻाए छॾियो। हाणे पंहिंजो ॾिसो तमामु जल्दी ऐं आसानीअ सां हिकिड़ो थंबनेल ठही वियो यूट्यूब जे लाइ। एतिरो टाइम बि न लॻो। इनखे तव्हां किथे बि रखी सघो था, जिते तव्हांखे सेटिंग में सही अचे उते रखो। मूं हिते रखी छॾियो हिनखे। ठीकु आहे, हाणे तव्हां ॾिसंदा आख़िरी फाइनल हिन जो लुक ॾिसो त हीअ कीअं ठही तयारु थियो आहे। त दोस्तो, यूट्यूब लाइ थंबनेल ज़रूरी आहे। हीअ ॾिसो केॾो ख़ूबसूरत लॻी रहियो आहे।